जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां मिर्ज़ापुर खां अब्दुल्खालिक जूणेजो जी रिपोर्ट ॾींदासीं त JUI तालक़ी ॻड़ही यासीन पारां मिर्ज़ापुर लॻ जूणेजा ऐं दल बिरादरी जे धुरनि विच में थियल झेड़े खे ख़तमु करण लाइ मेड़ मिंथ काफ़िलो जहिड़ींदड़ धुरनि वटि पहुची वियो। JUI तालक़ी ॻड़ही यासीन जे अमीर عبدالله पहवड़ जे अॻवाणी में मेड़ मिंथ काफ़िलो जॾहिं जूणेजन जी धुर ॻोठ मलहू जी वांढ पहुतो त जूणेजा बिरादरी मेड़ मिंथ खे मान ॾींदे फैसले लाइ राज़पो ज़ाहिर कंदे चयो त मारिजी वियल महिमान असगर जूणेजे जे वारसनि खे फैसले लाइ आमादा कयो त असां राज़ी आहियूं। जंहिं बाद मेड़ मिंथ काफ़िलो नई अमरोट में दल बिरादरी जे धुरनि वटि पहुतो, जिते दल बिरादरी जे माण्हुनि काफ़िले जे माण्हुनि खे चयो त जेकॾहिं फ़ैसिलो सरदार मीर मंज़ूर ख़ान पंवर या घोष बख़्श मार वटि कयो वञे त ठाह लाइ तयारु आहियूं। काफ़िले में वलीला शाह अमरोटी, रशदला शाह अमरोटी समेत JUI तालक़ी ॻड़ही यासीन जा अॻवान शामिल हुआ।